पखो जो कैंसर में फोत थियल समाजी अॻवान निसार अली बलहड़ो जे वारसनि जी माली सहायता लाइ सिंध सरकार पारां 35 लख रुपया मंज़ूर कया विया आहिनि। उन ॾस में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां सूबाई असेंबली में पेश कयल नई सालियानी बजट में सिंध जे मुख़्तलिफ़ शोबनि जे माण्हुनि लाइ माली सहायता जी रक़म में 1 साल अॻु ब्लड कैंसर सबबि फोत थियल समाजी अॻवान निसार अली बलहड़ो जे वारसनि जी माली सहायता लाइ 35 लख रुपया ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अहिड़ी तरह सकाफ़त खाते खे निसार बलहड़ो जे वारसनि खे जारी कयल रक़म ॾियण जो हुकुम जारी कयो वियो आहे। उन हवाले सां समाजी अॻवान निसार बलहड़ो जे वारसनि मोहम्मद रफ़ीक बलहड़ो ऐं हाजी बाबू राब्तो करण ते ॿुधायो त असांखे इहो ॿुधण में आयो आहे त सिंध सरकार बजट में निसार बलहड़ो जे मासूम बचड़नि ऐं बेवा जी माली सहायता लाइ 35 लख रुपया मंज़ूर कया आहिनि, जेको सुठो अमल आहे। छो त निसार बलहड़ो जी फोत थियण बाद घर में फाका कशी वारी सूरत हाल रहंदी हुई ऐं बेवा हिन मासूम बचड़नि जो पेट पालण लाइ सख्त परेशान रहंदी हुई। पखो रिपोर्ट अब्दुल वहीद मियो।